और पीपल पार्टी म्यू अली मोहम्मद बालारी ऐं मुझे पूरे पैनल के मुबारकबाद पेश करियां तो पारा मलक बिरादरी बारड़ा मासूम इए चवन पया तीर जी धम धम धमाधम बिलावल अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार ख़बरों सां शेयर कंदा हलूं। बरसात पवण खां पोइ मिशन वडी शहर तोड़े आसपास जे ॻोठनि घिटियुनि नालियुनि तोड़े रोडनि ते पाणी बीठल आहे। इंतिज़ामिया पारां को बि क़दम नाहे खयो वियो, जंहिंजे करे शहरी सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। माना लखें रुपया बजट हुजण बावजूदि यूसी में पब्लिक हेल्थ खाते जो डिपार्टमेंट पानी निकाली वारो सिस्टम सिर्फ़ मिशन शहर में मौजूदु आहे, जॾहिं त आसपास जे कंहिं बि ॻोठ में पब्लिक हेल्थ खाते जी को बि डिपार्टमेंट तोड़े अमलो मुक़ररु नाहे। मिशन वॾी शहर सां ई इहो ई असरु आहे, जिते ऑफिस हुजण बावजूदि पाणी रोडनि तोड़े घिटियुनि ते बीठल आहे। इंतिज़ामिया खां शहरियुनि मुतालबो कयो आहे त माना लखें रुपया बजट किथे ख़र्च कई पई वञे ऐं उन जी साफ़ शफ़ाफ़ जांच कई वञे। ॿिए पासे DC तोड़े AC खां मुतालबो कयो वियो आहे त मिशन वॾी शहर ते नज़र रखी वञे, जीअं बरसाति जो सिस्टम गुज़री सघे।